व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बुज़ुर्गान इस्लाम, दोस्तों, अज़ीज़ो, आऊं आजिज़ फ़कीर मौलवी अब्दुल लतीफ़ अब्बासी अर्शी सिकंदरी, चेयरमैन इंजमन सनाखान मुस्तफ़ा तलामीज़ हसान, अॼु अवां सां मुखातिब आहियां। अज़ीज़ान गिरामी, अॼु मां वॾी हिकु ख़ुशख़बरी अवां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहियां। ख़ुशख़बरी इहा आहे त असां पंहिंजे इंजमन सनाखान मुस्तफ़ा तलामीज़ हसान जे पेज तां हिकिड़ो बहितरीन ऐं कारआमद प्रोग्राम शुरू करे रहिया आहियूं। उन प्रोग्राम जी ख़ूबी इहा आहे, ख़ुसूसियत इहा हूंदी त हिन में सॼे सिंध ऐं बलूचिस्तान जे बहितरीन नात ख़ाननि जे आवाज़नि में असां मौलूद शरीफ़ ऐं नातियूं रिकॉर्ड करे अव्हां ताईं पहुचाईंदासीं। ऐं हिन प्रोग्राम जे अंदरि असांजी कोशिशि इहा हूंदी त सिंध जा क़दीमी राग सुर जेके असांजे सरताजुल शोरा सैयदना हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई भोट रहमतुल्लाह जा ईजाद कयल हुजनि, ठाहियल हुजनि, या इमामुल आरफीन मुर्शिदना सैयदना हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह पी साईं पागरनि जे जमायत में जेके राग सुर कसरत सां पढ़िया वेंदा आहिनि, उन्हनि रागनि ऐं सुरनि में जेके मौलूद शरीफ़, काफ़ियूं, गज़ल जेके पढ़िया वञनि था ऐं मक़बूल आहिनि, उहे उन ई साॻे अंदाज़ में सुरनि जे अंदरि असां अव्हांखे रिकॉर्ड करे दोस्तनि खां रिकॉर्ड कराईंदासीं, कुझु पाण ॻाईंदासीं, अव्हां ताईं पहुचाईंदासीं। असांजो मतिलबु इहो आहे त अॼुकल्ह मीडिया जो दौरु आहे। मीडिया जे अंदरि मौलूद शरीफ़नि जी हीअ सनफ़ ऐं ही वरसो मौलूदनि जो जीअं सदियुनि ताईं महफ़ूज़ रहे ऐं रिकॉर्ड थी वञे। त दोस्तो, इन मौज़ू ते तव्हां सां काफ़ी ॻाल्हियूं असांजूं हलंदियूं रहंदियूं। त हिन प्रोग्राम जो पहिरियों मौलूद शरीफ़ बरकत ख़ातिर सैयदना मुर्शिदना इमामुल आरफीन हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जन जो ठहियलु आहे, उहो मां अव्हां जे आॾो पेश कयां थो। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। साइंसकारनि जी अला है, साइंसकारनि जी अला, अल्लाह मोहब्बत जे मैदान में अलो म्या, जे मैदान में अलो म्याऊं, ऐ कल पवे पेरा पाते अलो म्याऊं, ऐ कल पवे पेरा पाते अला म्या, साइंसकारनि जी अला है, साइंसकारनि जी अला, लालण ही लजा तो ते अला म्या, लायक ही लजा तो ते अला म्या, साइंसकारनि जी अला, अल्लाह पुछो
हूजा पाइन पेर में तह जुतियना जेही असुल आर्य जाम जे ला 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 मिया असुल आर्य जाम जे पुखे या पेई हाणे विसारे वेही तन के जिनखे कीअं रहा पुछो जे मुंह जो अलाम है नीहन होड़ नाते अलाम है नीहन होड़ नाते अलाम साइंसकारन जी अला है साइंसकारन जी अलावा जानी रहो जाते अलाम्यों जानी रहे तो जाते अलाम्यों साइंसकारन जी अला है साइंसकारन जी अला हजरत मोहम्मद राशिद ला 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 मिया न कर ढोल ढलो न तो निमानी कौन है कमीनी जो बगैर तो बिलो तो जो नाम लो वठू बैठी आई जला या रसूल अल्लाह अल्लाह हजरत मोहम्मद राशिद मिया ओ सैयद मोहम्मद राशिद मिया आया तन्ने जे सहारे अलाम्या साइंसकारन जी अला है साइंसकारन जी अलाम अल्लाह सैयद मुर्शिद मोहम्मद राशिद मिया भलो मिया ओ मुर्शिद भी दसियो नहीं अला है जानी रहे तो जाते अलाम्या है जानी रहे तो जाते अलाम्या साइंसकारन जी अला है साइंसकारन जी अला लाल नहीं लजा तो ते अलाम्या लाज कही लजा तो ते अलाम्या साइंसकारन जी अला है
साइंस का जी अला